नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर है जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। कराची ठठो क़ौमी शहरा ते गजो वटि तेज़ रफ़्तार वैन ऐं रक्शे में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फ़ौत 10 ज़ख़्मी। जी नाज़रीन एक दफ़ो ॿीहर अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। कराची ठठो क़ौमी शहरा ते गजो वटि तेज़ रफ़्तार वैन ऐं रक्शे में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फ़ौत 10 ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि खे सिविल अस्पताल ठठो मुंतक़िल कयो पियो वञे। टनो मोहम्मद खान पुलिस पारां लालू चवाण ऐं करीम बख्श चवाण खे 8 ॾींहं बि हिरासत में रखण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे अॻवाननि रज़ा मोहम्मद ख़ासकली ऐं अला बख्श चवाण पन्नू ग़ाज़ी बिरोई जी अॻवानी में चवाण बिरादरी जे सवें माण्हुनि एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। SSP ऑफिस आॾो धरणो हयो जेको अञा ताईं जारी आहे, जॾहिं त खेनि आज़ाद करण लाइ 10 लख रुपया ॾंड जो मुतालबो कयो पियो वञे। मुज़ाहिरीन ऐलान कयो त जेसिताईं बेगुनाह गिरफ़्तार थियलनि खे आज़ाद न कयो वेंदो तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो। थॾे ते पहुतो आहियां वरी चोदम त मूंखे चई भाउ दुश्मन मारिया हुनजी पालक हुई मुंहिंजो भाउ जुल्म करे छॾियो अथऊं असांखे जेल हराम करे छॾियो अथऊं असांखे पंहिंजे बैल करे छॾियो अथऊं हलियो त वञो कदा वठनि। रानीपुर लगोठ जमाल सोलंकी जे रहवासी नौजवान असद अली सोलंकी मथा कातिलाणो हमलो। ज़ख़्मी हालत में गम्स अस्पताल सोलंकी बिरादरी में ज़मीनी तकरार तां नौजवान खे गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी गणती जोगी हालत में गम्स अस्पताल दाख़िल। वारिसनि पारां पाकिस्तान प्रेस क्लब रानीपुर ते पहुची बिलावल सोलंकी, गुल मोहम्मद सोलंकी, गुलाम शबीर सोलंकी, सुधीर सोलंकी, शहज़ोर सोलंकी दाईंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त गोलियूं हणी ज़मीन जी तकरार अथऊं असांजे खे मारे हलिया विया फिटी कयो अथनि। मां उते थॾे ते पहुतो आहियां वरी चोदम त मूंखे चई भाउ दुश्मन मारिया हुनजी पालक हुई मुंहिंजो भाउ हुन बचंदो मुंहिंजा भाउ मां हेठि जेके थो चवां त मुंहिंजा इंसाफ़ चए इनकारी करे SP खे थो चवां DIG खे थो चवां त इनकारी करे असद तुंहिंजे छा ते भाउ अथई? मुंहिंजो सॻो भाउ आहे मुंहिंजा चिकिर मुंहिंजा भाउ नंढड़ो करे भाउ खे पालियो आहे अने 50 रुपए खां वठी भाउ खे मज़ूरी कई आहे त पुछो मुझे बचाईंदो न त बचण जो कोन्हे चाचा मुंहिंजा इंसाफ़ चए पुलिस खे तव्हांजे खे तव्हांजे ॾोही आहियो त तव्हांखे जेल करे न त तव्हांखे इंसाफ़ खपे असां ज़ुल्म आहे सॼे ॻोठ खां पुछे ॿाहिरि सियाड़ी हालत आहे वॾो वॾे ते उन खां पुछे छा वसाण जो उन खां पुछे पेट्रोल आहे पटाण जो उन खां पुछे मुंहिंजे नाला चोरनि लोपरनि जा कंहिंखे अॼु ताईं पुछो ॾिनो मुंहिंजे भाउ डिग्रीअ खे धंधो करे टूरिस्ट पत मोटियो आहे हुनजो मुंहुं पेट थो उन सां ज़ुल्म थियो आहे। सुबुह मुड़ुस ॿार चुका आहिनि साजिद साबिर ऐं रज़ा मोहम्मद जाम खान जा पुट आहिनि। असां ज़ुल्म करे छॾियो अथऊं असांखे जेल हराम करे छॾियो अथऊं असांखे पंहिंजे बैल करे छॾियो अथऊं हलियो त वञो कदा वठनि हलियो त वञो कदा वठनि असां ताऊं पीरल फ़क़ीरनि खे ॾिनो आहे। मां 2-3 इंसियूं करायूं आहिनि जवान साहिब वटि मां चयो त असांखे इंसाफ़ खपे मूंखे मारींदा मूंखे कोन था जबी सुबेदार वठी माण्हू वरी छॾे ॾिना आहिनि असां लाइ न हक़ आहे। मां 2-3 जे करे दाव खणी आहियां मां चयो त हिन माण्हुनि मूंखे खौफ़ आहे मूंखे तैसा मिलियो वञे ॿार पुछण लाइ वेठा मां निमाज़ ते वेंदो आहियां पर मां कंहिं टाइम कोन थियो मां 4 बजे बि वेंदो आहियां 5 बजे बि वेंदो आहियां पटाणे खां पुछी सघंदो त कहिड़ी महिल निमाज़ ते 6 नवां केनालनि ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक जे अवामी सुजाग मुहिम ज़िले मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाणियूं थी गुज़रियूं। जुडो 6 नवां केनालनि ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक जे ज़बरदस्त अवामी सुजाग मुहिम सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट सोठ मंगणहार अमानत केड़ानो अफशीन मेमन पारी कोली ज़ुबैदा किलोई ॿिए ॾींहं ते जुडो भरिसां कारोंजर कॉलोनी महादेव कॉलोनी पीर बख्श खोसो ऐं ॿियनि ॻोठनि जो दौरो करे कार्नर गॾिजाणियूं मुनक़िद कयूं वयूं। उन मौक़े ते सिंधियाणी तहरीक जे अॻवान ख़िताब कंदे चयो त 6 नवां केनाल सिंध ख़िलाफ़ वॾी साज़िश आहे। केनाल ठाहे सिंध सुकाइण जी साज़िश में पीपल्स पार्टी भाॻे भाईवार आहे। पीपल्स पार्टी जा हिकिड़ा अॻवान चवनि था त केनाल कोन ठहींदा, ॿिया चवनि था त केनाल ठहींदा। पीपल्स पार्टी साज़िशी नज़रिए तहत मुंझाईंदड़ बयानबाज़ी करे सिंधी अवाम जी जदोजहद खे कुचलणु चाहे थी। हिननि चयो त सिंध जो अवाम
पीपल्स पार्टी जे ढोंग ऐं फराड खे रद्द करे केनालनि ख़िलाफ़ पुरअमन जमहूरी जदोजहद जारी रखंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी रतोदेरो वाटर सप्लाई स्कीम जो इफ्तिताह कयो। कादूवाह ते लॻल 1.1 मिलियन गैलन पीअण जे साफ़ पाणी स्कीम जो कादूवाह ते लॻल फिल्टर प्लांट जो इफ्तिताह कयो। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जो शुक्रगुज़ार आहियां जिन रतोदेरो लाइ साफ़ पाणी फ़राहम करण लाइ लॻल वाटर प्रोजेक्ट मंसूबे जो कमु मुकमल कयो। साफ़ पाणी हर कंहिं जो हक़ आहे। मिठो साफ़ पाणी अवाम खे फ़राहम करणु असांजी ज़िम्मेवारी ऐं फ़र्ज़ु आहे। ज़राअत पाकिस्तान माशियत जी रीढ़ जी हड्डी आहे, मगर अॼु जे दौर में ज़राअत खां बाद इनकलाबी आणे थो सघे त इहो टेक्नोलॉजी सेक्टर आहे, मगर हिननि पाण फ़ैसिलो वरितो त अॼु जे इंफ्रास्ट्रक्चर यानी इंटरनेट ते ई पाबंदी लॻाए छॾियूं, छो त हिन हुकूमत जी सियासत मोटरवे खां शुरू मोटरवे ते ख़तम थिए थी।